8:1 में जेकी जेकी आज्ञा अॼु तव्हांखे ॿुधायां थी तव्हां सभिनीनि जो पालन कंदव, इहो तव्हांखे करिणो आहे। इन सभा में कुर्सीअ जे मथां आराम सां वेही करे या तव्हां हर आर्तवार ॾींहुं सुबुह जो गिरजे वञी करे इहो नथा चई सघो। पंहिंजे जीवन जे हर हफ़्ते जेसि ताईं तव्हांजे जीवन में खड़ा आहियो ऐं ध्यानु ॾियो, तव्हांजो जीवन उहो आहे कि तव्हांखे भलो कोन थींदो ऐं तव्हां उहो न पाईंदव तव्हांखे अगरि तव्हां इहो पालन न कंदव जेको तव्हां ॿुधो आहे। मां इहो कुझु महीने पहिरीं खां ई ॿुधो हो। मां तव्हांखे ॿुधाए बिना नथी रही सघां। हर सभा में चवणो पवंदो आहे कि तव्हांखे आज्ञाकारी कोन कंदा आहियूं। जेतिरी असांखे शिक्षा मिलंदी आहे ओतिरो ॿुधाइनि। तव्हां मां केतिरा ॼणा आहिनि इहो करे सघंदा आहिनि जेको मां तव्हांखे ॿुधायां थी। या हिकु दफ़ो ॿीहर प्रार्थना कराइणी आहे कोन्हे, तव्हांखे कुझु करण जी ज़रूरत कोन्हे। ॾिसो, असांखे हिकु ॻाल्हि जी सम्झणु आहे, प्रभु असांखे कुझु चवंदा आहिनि, असांखे सम्झणो आहे, असां उहो नथा सम्झी सघूं। अची ॾिसूं था कि प्रभु छा था चवनि, जेको जेको आज्ञा जो पालन करणो आहे उहो ॿुधूं था ऐं उहो कंदासीं बि। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, शायदि तव्हांखे उहो न करिणो आहे पर उहो कयो। मूंखे इहो प्यारो लॻंदो आहे जॾहिं मां हिन जो मतिलबु आहे कि मूंखे इहो चवणो आहे कि जीवन जे प्रति जियो। मूंखे वणंदो आहे। इन जो मतिलबु इहो न आहे तव्हां उनखे जियो जीअं तव्हांजे जीवन में सुठी ज़िंदगी आहे ऐं तव्हां जियो। पासे वारे माण्हुनि खे इहा ई ॻाल्हि चओ। ऐं इन जे लाइ तव्हां जीवित रहो ऐं वधायो। कंहिंखे वणंदो आहे वधाइण, तव्हांखे वणंदो आहे ऐं अॻियां सुठो लॻंदो। अॻियां ॾिसूं था। मां कोन थी चाहियां कि तव्हां उन खां चुकिजी वञो। उहे जेका शब्द आहिनि उन जे करे तव्हां ॾिसो। ऐं हाणे असांखे उन ते वञी करे अधिकार थी वञो ऐं उनखे चओ। इन जो छा मतिलबु आहे? अधिकार शब्द जो अध्ययन कंदव पूरो उन में थींदो त उन जे लाइ उहो वादो पूरो कई ऐं उन वादे ते उन देश में वञी करे उहो कठिनाई जे साम्हूं जेको कंदो उन जे मथां अधिकार कंदे, उहो जेको उन जे मथां प्रभु उनखे सेखारियो आहे ऐं उन जे लाइ उहो शिक्षण जी कोशिशि कंदो जेको उन हफ़्ते में उनखे ख़बर पई ऐं शैतान खे रोके सघंदो ऐं उनखे पाण खे चुराइण न ॾींदो ऐं उन सां गॾु उन जे साम्हूं गोॾा न टेकींदो ऐं उनखे दोष लॻाइण बग़ैर उनखे पंहिंजो पीउ मञींदो। उहा ई ॻाल्हि आहे। मां तव्हांखे कोशिशि थी कयां ॿुधाइण जी इन हफ़्ते त तव्हांखे ख़बर पए तव्हां केरु आहियो मसीह में। पंहिंजे पाण खे शिकायतूं करणु बंदि कयो। प्रभु तव्हां सां प्यार थो करे। उन तव्हांजे लाइ हिकु योजना ठाही आहे ऐं तव्हांजे जीवन में कुझु न कुझु सुठो ज़रूरु थींदो। उन इहो ई चाहियो आहे कि तव्हांखे उहो सभु कुझु मिले जेको खपे। तव्हांजे लाइ उन कुझु फ़ैसिलो कयो आहे। तव्हांखे ख़बर पए कि प्रभु तव्हां सां प्यार थो करे, तव्हांखे छा महसूसु थींदो ऐं तव्हां उनखे महसूसु कयो जेको प्रभु तव्हांजे लाइ चए थो ऐं तव्हां उनखे महसूसु करे अॻियां वधो जीवन में ऐं तव्हां उन ते भरोसो कयो। उहो चाहे थो कि तव्हां उन ते भरोसो कयो जीअं तव्हांजो जीवन बदिलजी वञे, जंहिंजे करे तव्हां अॻियां वधी सघो जीवन में ऐं उहो तव्हांखे मिले जेको तव्हां चाहियो था ऐं जेको तव्हांजे लाइ आहे। आमीन। मूंखे इहो वचन प्यारो आहे रोमियो 8 में, जंहिंजे अनुसार इन सां कष्टनि खे परीक्षाउनि जे विच में बि असांखे खटणो आहे, जंहिंजो चवणु आहे असां वध जे लाइ वधे रहिया आहियूं ऐं उन वधण जे करे इन सभ जे विच में बि असां इन वक़्तु अहिड़ी परिस्थिति में बि तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांखे वञण वारी भीड़ सां गॾु महसूसु था कयूं ऐं तव्हां पंहिंजे जीवन में रहो। हिकु ॻाल्हि में सम्झ कोन थो अचे कि तव्हां ईअं छो चवंदा आहियो कि तव्हांजे दिलि में ॼाणींदा आहियो जेकी इहा ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे दिलि में विझी छॾियो। तव्हांजे लाइ उहो सभु कुझु करंदो ऐं उहो करे थो। मूंखे ख़बर आहे, उहो मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे। यीशु जीवित आहे ऐं मुंहिंजे लाइ मरिया हुआ ऐं मरी करे वरी जीवित थिया हुया ऐं जंहिंजे करे मां तव्हांखे ॼाणा थी ऐं मां ॾिठो आहे कि प्रभु मूंसां गॾु आहिनि ऐं तव्हां सां बि गॾु हूंदा। छा इहो कोई चई सघंदो आहे कि प्रभु उन्हनि सां गॾु आहिनि ऐं भयानक तकलीफ़ुनि खां पोइ बि तव्हांखे ख़बर पए? ॾाढो बढ़िया आहे जॾहिं तव्हांखे ख़बर पए। अहिड़ी शयूं तव्हांखे आखणो कोन पवंदो जंहिंजी भावनाउनि जे करे तव्हांखे पंहिंजे वीचारनि द्वारा ऐं तव्हांजी भावनाऊं चाहे जॾहिं बि हुजे तव्हांखे ख़बर पए। ख़बर आहे वचन 2 ऐं सिमरन रख ऐं तव्हांखे ख़बर आहे प्रभु यूहन्ना जे लाइ 40 सालनि ताईं इहो सभु कई ऐं
जंगलनि जे रस्ते ते उन्हनि छा कयो हुयो छा न कयो, तव्हांखे परीक्षा ॾियणी पवंदी आहे ऐं तव्हांजे मन में छा आहे तव्हांखे चवणो आहे। ध्यान सां ॿुधो, जेको मां चवां थी, सफलता उन खां ॾाढो वधीक ख़तरनाक आहे जेतिरो की उनखे सम्झंदा आहियूं। सफलता उन खां वधीक ख़तरनाक आहे जेतिरो असां सम्झंदा आहियूं, छाकाणि त उन में दिलचस्प हूंदी आहे त असां कष्टनि में उनखे मथे अचूं, प्रभु कीअं ॻोल्हींदा आहियूं ऐं पोइ असांखे ख़बर पवे छा मिलियो आहे ऐं छा न मिलियो आहे। इन करे प्रभु चए थो, मां तोखे उन कठोर सालनि में इन करे विधो जीअं मुंहिंजी आॻियां वञण ऐं मूंसां प्यार करणु सिखी वञे ऐं तूं अॻियां वधणु सिखी वञे जेको चाहे थो। उन खां पोइ उहे चवंदा आहिनि, मां इहो कयां जेको तव्हांखे वक़्तु अचे त तव्हांखे ख़बर पए सुठे देश में वञी करे तव्हांखे छा करिणो आहे ऐं जंहिंजे करे जेकी बि शयूं आहिनि उहे तव्हांजे लाइ आहिनि ऐं तव्हां उनखे प्राप्त करे सघो ऐं उन जे लाइ तव्हांखे उहो ख़बर पए कि छा आहे ऐं छा न आहे ऐं जंहिंजे क़रीब तव्हां आहियो ऐं तव्हां खां उमेद था कयूं कि तव्हां प्रार्थना कंदव। जॾहिं बि तव्हांजे जीवन में कुझु सुठो थिए तव्हां प्रार्थना कयो, प्रभुअ खे धन्यवाद कयो उन वक़्तु ऐं जेको बि थिए। पोइ उन माना जेको तव्हांजे लाइ पुरखनि जे लाइ उहो छा कयो हुई ऐं तव्हांखे छा सेखारियो अथई, तव्हांखे छा ॾिनो अथई, इंसान खे रोटी सां वधीक छा मिलियो आहे उहो तव्हांखे ॿुधायो अथई। इन जो छा मतिलबु आहे मां तव्हांखे ॿुधायां थी। 25 साल पहिरीं पुठियां हलूं था, देव ऐं मां सेवकाई शुरू कई हुई। उन वक़्त ते मुंहिंजे वीचार सां मां 8 रेडियो स्टेशन जे मथां हुयमि। जॾहिं तव्हां रेडियो या टीवी में हूंदव, माण्हू तव्हांखे ॾिसंदा आहिनि ऐं ॿुधी सघंदा आहिनि ऐं उन जे बारे में हूंदा आहिनि। त इन लाइ जॾहिं मूंखे चिठी कोन लिखंदा, इन लाइ जॾहिं मां पंहिंजे डाक बॉक्स में ॾिसंदमि, इहा मुंहिंजे लाइ ॾाढी महत्वपूर्ण ॻाल्हि हुई, घणी वधीक ज़रूरी ॻाल्हि आहे। हर दफ़े होॾां वेंदी हुअमि ऐं कोई बि चिठी कोन हूंदी हुई ऐं त कुझु बि कोन हूंदो हुयो घणा ई दफ़ा, छाकाणि त प्रभु न चाहींदा हुया कि इहो थिए। आमेन। इन जे लाइ अगरि मां डाक घर वञा ऐं मुंहिंजे लाइ कहिड़ी बि चिठी कोन हुजे, मां ॾाढी होशियारी थी वेंदी हुअमि ऐं पंहिंजे जीवन मथां प्रभु जे बुलावे मथां शक कंदी हुअमि ऐं उन खां पोइ मूंखे जाम ॻाल्हियूं मिलियूं जंहिंजे करे मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां। मां शायदि उहो ॻाल्हियूं कयूं जेको मूंखे बुलावो थियो हुयो ऐं मां प्रचार करे सघां, मां उहो कयां, मां इहो कयां, जाम ॻाल्हियूं थियूं हुयूं मूंसां गॾु, चाहे कुझु बि हुजे। मां हमेशह इहो चवंदमि, पर उन वक़्तु जेको बि थियो हुयो उहो छा हुयो ऐं त तव्हांखे ख़बर हूंदी आहे कि तव्हांखे कहिड़ी शइ मां डपु आहे ऐं तव्हां उन डप जे करे अंदर ई अंदर ॾकंदा आहियो। ऐं हिकु ॾींहुं मां पंहिंजे बॉक्स जे पासे में बीठी हुअमि ऐं हाणे बि मूंखे सुठी तरह यादि आहे, मां रोड जे मथां बीठी हुअमि ऐं सिग्नल जे मथां हुयमि ऐं खाॿे पासे मुड़ियमि त थोरो परे कुझु हिकु बॉक्स लिखियलु हुयो 655 ऐं मुंहिंजे लाइ ॾाढो ज़रूरी हो कि मां उन मां कुझु चिठियूं खणी ॾिसां। मां सोचियो छाकाणि त उन में ढेर सारी चिठियूं आयूं हुजनि त मां मुड़नि जे लाइ तयारु थियमि ऐं मां वधीक प्रभुअ सां गॾु साहसी थियमि ऐं मां चयो, प्रभु मां छड़ो थोरी चिठियूं चाहियां थी। मुंहिंजो मतिलबु आहे इहो कॾहिं थोरी ॻाल्हि कोन्हे। पीओ बॉक्स एतिरो वॾो बि कोन्हे आहे जंहिंजे लाइ मूंखे चिठियुनि जी ज़रूरत बि कोन्हे। मां उन सां ॻाल्हि ॿोल पई कयां ऐं तव्हांखे ख़बर आहे उन वक़्तु छा थियो। तव्हां कृपा करे पीओ बॉक्स खणी वञो। मां चयोमांसि, छा तव्हां मूंखे थोरी ख़ुशी नथा ॾेई सघो? तव्हां मुंहिंजी ख़ुशीअ लाइ नथा करे सघो? 25 साल पहिरीं इहो हिते न बीठो, प्रभु मूंसां मुंहिंजे दिलि में ॻाल्हायईं ऐं चईं, मूंखे ख़बर न आहे इहो बाइबल में आहे कि न, पर हुन चईं, मां तोखे सेखारां थो, माण्हू कोई बि ईअं ई नथो जी सघे खाधे बिना। खाधे जो मतिलबु आहे उहो चिठीअ बिना कोई माण्हू नथो रही सघे। हर हिकु शब्द जेको प्रभुअ जे वात मां निकितो आहे उहो आहे प्रभुअ जा वचन। ऐं ख़बर अथव जंहिंमहिल कॾहिं प्रभु तव्हां सां कुझु ॻाल्हाईंदो आहे, तव्हांखे ख़बर न आहे छा करिणो आहे, तव्हां हुनजी आज्ञा पालन कंदा आहियो। मूंखे ख़बर आहे मां हमेशह इहो ई कंदी हुअमि। जंहिंमहिल मुंहिंजे माउ पीउ ईअं कयो ऐं जंहिंमहिल मां चयो सेखारण तो जॉइस, तुंहिंजे जीवन में उहा सफलता न ईंदी कि तूं सेवकाई थी करें,
तोखे घणी चिठियूं थी अचनि तुंहिंजे पीओ बॉक्स में, माण्हू तुंहिंजे लाइ छा था सोचनि, छा था ॻाल्हाइनि। तोखे इहा ॻाल्हि न सोचणी आहे। तुंहिंजी जीवन आहे उन हर हिकु अखर में जेको प्रभु तुंहिंजे लाइ कढियो आहे ॿाहिरि। उहो कोशिशि पिया कनि कि मूंखे कुझु मिले ऐं मुंहिंजे लाइ इहो सभु कुझु आहे जेको बि हुयो उन हालतुनि में। छा हिते वेतल मां तव्हां खां कंहिंखां पुछी थी सघां, उहो चाहिनि पिया कि मां इन ते विश्वास कयां ऐं तव्हांजे साम्हूं अचां जेकी बि हालतूं हुयूं। भले ई मूंखे उन लाइ कुझु वक़्तु ॾियणो पियो, पर एतिरो त मां सिखी वरितो कि मूंखे छा करिणो हुयो ऐं छा न करिणो हुयो। जेकी ॻाल्हियूं हुयूं उहो जेके वग़ैरह 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 प्रभु कोशिशि पिया कनि कि मां इहो सिखां ऐं उहो मौक़ो मिलियो हुयो कि मां उन्हनि खे सम्झी सघां। हेॾा ई मूंखे प्रभु जे मथां अक्षरनि ते भरोसो थियो। पंहिंजे ॿारनि जे लाइ जूतनि लाइ, बासण लाइ, उन जी सफ़ाई लाइ ऐं नैपकिन जे लाइ। मुंहिंजो मतिलबु आहे काश तव्हां ॾिसी सघंदव प्रार्थना जी ॾियणियूं केतिरी बुराइयूं हूंदियूं आहिनि ऐं जेको मूंखे नओं नैपकिन खपे। छा असां शरो प्रभुअ खे एतिरो निर्भर आहियूं? छा असां वटि ॿियो कुझु कोन्हे? मुंहिंजो मतिलबु आहे त प्रभु थी करे इहो सकंदा आहिनि ऐं ख़बर पए त असां छा था कयूं ऐं सेवकाई जे वीचार सां असां त्याग ॾिनो आहे, उनजो हिसो बणाइण था चाहियूं ऐं वापसि वञी करे असां उनजे ख़्याल सां उहो ज़ाइफ़ा सां हुयासीं उन शयुनि में। मूंखे सुठा पैसा कमाइण वणंदा आहिनि, सेवकाई कंदे उहे बि असां वटि कष्ट हुया, असां छा न कयोसीं, असांखे छा दुख न मिलियो। के चिटी मोकिलींदो? ख़बर अथव देव हिकु इंजीनियरिंग कंपनी में हुयो, उनखे हमेशह बोनस मिलंदो हुयो ऑफिस मां। उन वक़्तु शायदि $1200 मिलंदा हुया, पर उहो ओड़ो बि कोन थींदो हुयो ऐं घटि थियण लॻंदा हुया। ऐं मुंहिंजे लाइ उहो कॾहिं न हारियो। नया टायर वरिता, न कुझु ॿियो सामान वरितो, कुझु फ्रिज वरिती ऐं कुझु बीमार थी वञण ऐं पोइ घटि में घटि $800 थींदा हुया। पोइ असांजे मन में डपु पइजी वियो ऐं देव फ़ोन करे चवंदो हुयो, मूंखे चवंदे दुख थो थिए। घर ईंदे वक़्तु मुंहिंजा टायर फाटी पिया हुया। मां चवंदी हुअमि विश्वास नथो थिए, जॾहिं असां वटि पैसा जमा थींदा आहिनि शैतान उनखे उधारी में छो बदिले छॾींदो आहे। इहा हैरानी थींदी आहे असांजे जीवन में हीअं छो थो थिए, इन तरीक़े सां कम कीअं थींदा असांजा, असां छा कयूं? मां वटि कुझु सगा संबंधी ज़रूरु हूंदा। हिकु ॾींहुं देव ऐं मुंहिंजी तरफ़ ॾिसी करे चयो, उन्हनि चई, मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध, जेसि ताईं तूं निर्भर रखंदी उन पैसनि जे मथां जेको तुंहिंजे बचत खाते में आहे, शैतान हमेशह तोखे उॾाइण जी कोशिशि कंदो। उन्हनि इहो कोन चयो हो, पर जेको बि उहे सिद्धांत आहे, पर चिठियुनि मथां बि लागू थी सघंदो आहे। तूं जेतिरो सोचंदी आहे कि तोखे उहो निर्भर थियणो आहे चिठियुनि मथां, तूं उन जे लाइ न पाए सघंदी आहे। पर शैतान हमेशह इहो ई कंदो, चिठियूं तो ताईं पहुचण कोन ॾींदो ऐं तोखे परेशान कंदो रहंदो। उन्हनि चयो, जेसि ताईं तूं पैसनि मथां निर्भर रहंदी आहे, उन थोड़नि पैसनि जे मथां जेको जंहिंसां जीवन में न मिलंदो। मां गुस्सो थी वियमि। मां सोचियो थी वियो तव्हांजो, मूंखे चवणो हुयो जेको तव्हां चयो, मूंखे दोष न ॾियो। मां बैंक में इन करे जमा कया आहिनि पैसा, जीअं असांखे ख़र्च करे छॾिया आहिनि त असां जमा करे सघूं। उमेद आहे त तव्हां इन ॻाल्हि खे सम्झंदव। आश्चर्य जी ॻाल्हि इहा आहे त असां वटि कुझु कोन्हे, ख़ाली प्रभु आहे। असांखे उन जे मथां भरोसो करणो आहे, उहो निराशा कोन कंदो। ॿुधायो, मां उन जंगल में सिखियो जिते प्रभु चवंदा आहिनि वफ़ादारी आहे। हे मुंहिंजा प्रभु, मुंहिंजी एतिरी तारीफ़ न कयो जॾहिं उहो वेही करे सभु ॾिठो ऐं उन वटि कुझु न हुजे। प्रभु मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजा प्रभु, जाम साल गुज़री विया उन $20 सां गॾु जंहिं मां ॿाहिरि रखिया हुआ जीअं मां ॻोल्हे सघां। उन वक़्तु 3 ॿार हुया, पंहिंजे 3 ॿारनि जे लाइ स्कूल जा जूता ऐं जेकी बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि।
मुंहिंजे लाइ उहो ठीकु आहे, मां उहो शुरू कयो। मुंहिंजो मतिलबु आहे त चमत्कार थियो हुयो जॾहिं मूंखे जूता नवां सफ़ा नओं जोड़ो मिलंदो हुयो ऐं तव्हांखे ख़बर पए कीअं मिलियो ऐं $2 बची विया। मां चवंदी हुयमि मुंहिंजा प्रभु। छा तव्हां मूंसां सहमत आहियो? मां कॾहिं बि उहो ॾींहुं कोन भुलंदी आहियां जॾहिं जाइफ़ा मूंखे दरवाज़े ते आयो ऐं दरवाज़ा घंटी वॼाई ऐं मूंखे चई। थोरी शर्म पई अचे, उन्हनि खे उमेद कंदी आहियां कि मूंखे पागल कोन सम्झनि, पर अॼु मां जॾहिं प्रार्थना कंदी आहियां मूंखे सचपच अनुभव थींदो आहे प्रभु मां खां छा कयो हुई। मां कुझु तव्हांजे लाइ चवां थी, नैपकिन ख़रीदा थी ऐं तव्हांखे चवां थी तव्हां मां कुझु सुठी तरह ॼाण त मां छा थी चवां। छा तव्हांखे कुझु चई थी सघां? इन जॻह ते सां नफ़रत बंदि कयो। इन वक़्त में आयो छाकाणि त कुझु मान्यता आहे ऐं मञण जी तव्हांखे सुभाणे उहो सुंदर स्नान थींदो ऐं तव्हां उनखे पहुचंदव ऐं तव्हांजी व्यक्तिगत थींदी। प्रभु तव्हांजे लाइ ॼाणे थो ऐं इहा कमु कंदी आहे। इहो किताबु अहिड़ो आहे जेको प्रभु वफ़ादार आहे, उहो तव्हांजे लाइ आहे। प्रभु तव्हांखे वादो थो करे त देश में वञी करे वेंदो आहे ऐं तव्हांखे पुछंदा आहियो तव्हां हमेशह ओतिरी ज़रूरत कोन्हे, तव्हांखे ख़बर न हूंदी आहे। इहो जाम सरल आहे। तव्हां उन अखरनि ते न बीहो, तव्हां पुछो। छा तव्हां कॾहिं नंढी तस्वीर ॾिठी आहे? अहिड़ी खोड़ तस्वीरूं जंहिंमें मिलंदियूं आहिनि। यीशु जीअं जंहिंमें उन जे गले में आसे पासे में हूंदा हुया। तव्हां ॿुधायो खोड़ सालनि त इहो पतो ई कोन हुयो कि हिन जो छा मतिलबु हूंदो आहे। मां सोचींदी हुयमि केतिरी प्यारी आहे उहो, प्यारी आहे न। यीशु सां गॾु नंढो मेमलो केतिरो प्यारो थो लॻे। उन पुठियां छा आहे? अगरि के चरावे जी कहिड़ी बि भेड़ या मेमलो हुजे जेको भागी हुजे, उहो उन जे पुठियां कोन हले, उहो चराए जी उन जूं टंग तोड़े थो छॾे, उनखे गर्दन खां लपेटे करे घुमंदो आहे ऐं जेसिताईं उन जी टंगूं ठीक नथी थी वञनि ऐं तेसिताईं उहो उन सां गॾु ईअं ई थो रहे, उन जे पासे में आधीन थो थी वञे उन जो। ओ हालेलुया। इन वक़्तु तव्हां मां केतिरनि जूं आत्मिक टंगूं टुटियूं आहिनि ऐं तव्हां वटि छड़ो प्रभु आहे ऐं उन जे बारे में शिकायत करणु बंदि कयो, छाकाणि त सभिनीनि खां सुठी वॾी ॻाल्हि आहे जिते तव्हां पंहिंजे पूरे जीवन में हूंदव ऐं प्रभु तव्हां सां गॾु आहे उन हालतुनि में जेके तव्हांखे ख़बर आहिनि ऐं तव्हां लाइ उहो मोकिले सघंदा आहिनि जेके तव्हांजी ॻाल्हियूं करणु बंदि कनि ऐं तव्हां उन सां वधी सघंदा आहियो। तव्हांखे स्मृति मिली सघंदी आहे ऐं तव्हां भरपूर थी सघंदा आहियो। उन जे अलावा तव्हांखे माण्हुनि जे लाइ थींदो आहे ऐं तव्हांखे हिमत बि ॾींदो उहो प्रभु। तव्हां उन जे बिना जी न सघंदव कॾहिं बि। आमीन। इंसान छड़ो रोटीअ जे करे न जीअंदो। तव्हांजी ख़ुशी इन में कोन्हे कि ऑफिस में तव्हांखे छा पदवी मिली, छा सामाजिक पल था कयो, तव्हां अॼु शिक्षा प्राप्त कई अथव या न, तव्हां शादीशुदा आहियो या कुंवारा आहियो। तव्हांजी ख़ुशी उन में आहे जेको तव्हांखे प्राप्त थो थिए तव्हांजे अंदरां ऐं तव्हांखे उहो हुजणु घुर्जे। तव्हांखे जीअणो आहे उन तरह सां जेको तव्हांखे खपे। तव्हां सुबुह जो उथो ऐं तव्हांजो मूड ख़राबु हुजे, ॾाढो ख़राबु ऐं ॾाढे ख़राबु मूड में हुजे ऐं तव्हांजो व्यवहार ग़लति हुजे, पर मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, उहो तव्हांखे अकेलो कोन छॾींदो, तव्हां सां गॾु कुझु न कुझु थींदो। अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं। पोइ मुंहिंजी उमेद छा आहे? मुंहिंजो उद्देश्य छा आहे? मुंहिंजी आत्मा प्रभुअ जे मथां छा थो करे? मां उन उपलब्धियुनि सां गॾु यादि रखंदमि ऐं तव्हां सां गॾु मिलंदमि। प्रभु उन दाऊद खे पाण खे प्रोत्साहित कई ऐं बल ॾिनी। प्रभु उनखे चयईं कि तूं उमेद रख, अॻियां वधि, अॻियां वधि, अॻियां वधि ऐं जेको बि मिलियो आहे उहो सोचियो ऐं प्रभु कॾहिं बि तव्हांखे शर्मिंदा कोन कंदो, निराश कोन कंदो ऐं तव्हां सां गॾु जल्दी ईंदो। मां इहो करे थो सघां छाकाणि त इहो वचन मुंहिंजी आत्मा खे
रहिजी वियो आहे। ॾिसो, तव्हांखे मथे में सूरु हूंदो आहे, तव्हां दॿे खे ॻोल्हींदा आहियो, तव्हांजो हथु कटिजी वञे पोइ तव्हां वञी करे बैंडेड लॻाईंदा आहियो। पर अगरि तव्हांखे आत्मिक रोग हुजे हा त, जीअं अगरि तव्हांखे पंहिंजी ख़ुशी छॾे ॾिनी आहे, तव्हां पंहिंजी उमेद विञाए छॾी आहे, कंहिंखे बि तव्हां ठेस पहुचाई आहे, कंहिंजे मथां क्रोधित आहियो, तव्हां उनखे भुलाए छॾियो, सरदर्द, निंड जी गोरी, बैंडेड जेको बि आहे, तव्हां उनजो इलाज कयो। उनजो हिकु ई इलाज आहे, उहो आहे प्रभु जा वचन। मां सोचियो आहे, हलो त हिकु नंढी ॻाल्हि ॿुधायां थी। हलो ॾिसूं था पंहिंजी बाइबल में छा आहे। अचो ॾिसूं था, अची करे इन में लिखियलु आहे। मैत्री 5 में खोलियां थी ऐं वरी चवां थी, तव्हां इन ॻाल्हि ते ॾियो ऐं ॼाणींदा आहियो कि मां छा थी चवणु चाहियां ऐं छा थी चवां। जेके मां थोरे आत्मिक नशे में आहियां, त मां तव्हांखे ॿुधायां कि जीवन में छा बचंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी, जॾहिं इहो चयो वियो आहे, केरु करे सघंदो आहे। नेकी जो कमु गुप्त रूप सां कयो, जीअं तव्हां प्रभु जा ॿार आहियो। ऐं पोइ ॾिसो, तव्हांखे ख़बर आहे किताब में छा लिखियलु आहे। 5 मिंट लाइ हर काई ॻाल्हि कयो जीवन में जेको तव्हां चई सघंदा आहियो। माण्हू चरिया थी वञनि इन ॻाल्हियुनि जे पुठियां छा आहे ऐं छा न आहे, इहे शयुनि जे करे। पोइ मां ॾिठो मैथ्यू 6 में जेको प्रभु चए थो, ऐं पोइ ॾिठो अरिड़हं में जेको प्रभु चाहिनि था। पोइ ॾिसां थी 25 में, चिंता बंदि कयो। वरी 31 में ॾिसो, चिंता बंदि कयो। 34 में बि इहो ई आहे, चिंता बंदि कयो। निर्गमन 7 में ॿियनि जो इस्तेमालु करणु ऐं उन्हनि खे सम्झण जी कोशिशि बंदि करे छॾियो। जीअं ई तव्हां ॿियनि लाइ कंदव, तव्हांजे मथां बि बंदि थी वेंदो। इहो छा आहे, इहो अची करे असां ॾिसूं था जेकी ॻाल्हियूं आहिनि। हे मुंहिंजा प्रभु, इहो सभु छा आहे? हे सभु तंहिंखां सुठो त मां मुंहिंजे अख़बार पढ़ां। अख़बार में सुठो ई हूंदो कुझु, ऐं जिते मां पढ़ी सघां उहे ॻाल्हियूं जेकी लिखियलु हूंदियूं आहिनि हुन में, कि कीअं माण्हू ठहिया। मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां उन में छा हुयो ऐं छा तव्हां चई था सघो। ॾिसो, इहे ई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि इन्हनि में। तव्हां पढ़ो था त तव्हां ख़ाली 5 मिंट इहो पढ़ंदा आहियो ऐं चवंदा आहियो हे छा थियो हुयो। अगरि सच चवां उन में छा हुयो, मां इहो चाहियां थो ऐं इन सां बहितर मां कुझु थी थो सघां। जेको तव्हां पढ़ंदव उहो ई तव्हांजे दिमाग़ में हलंदो आहे। ऐं अगरि तव्हां सुठा कम कंदव त तव्हां सुठी पढ़ाई कंदव। इहे जेके बि आहे, इहे तव्हांजो जीवन बचाए सघंदो आहे अगरि तव्हां 5 मिंट इहो सुबुह जो उथी पढ़ियो। आमीन। हाणे मां चाहियां थी कि टीवी ते ॾिसण वारा सभई माण्हू घटि में घटि हिकु बाइबल ख़रीद करे वठो। ऐं घणा ई अनुवाद उपलब्ध आहिनि जंहिंसां तव्हांखे कुझु न कुझु मिली सघंदो आहे ऐं तव्हां सम्झी सघंदा आहियो ॿियनि जे मुक़ाबले। मां हिकु एम्पलीफाइड बाइबल यूज़ कंदी आहियां, पर अॼु जेको बि चाहियां मां इस्तेमालु करे थी सघां। कृपा करे तव्हां पढ़णु शुरू कयो। प्रोत्साहित थी करणु चाहियां कि तव्हां ॾिसो छा आहे ऐं छा न आहे। ऐं ख़बर अथव, जीअं ॿियनि सां सुठो थींदो, तव्हां पढ़णु शुरू कयो। कुझु नीति वचन ॿुद्धीमानी सां भरपूर आहिनि ऐं तव्हां पहिरीं ॻाल्हि जी कोशिशि कान था करे सघो। तव्हां उहो ॻाल्हियूं पूरी कयो। पूरी अध्ययन हिकु दफ़े में पूरो करण जी काई ज़रूरत कोन्हे। तव्हां थोरो थोरो करे पढ़ी सघंदा आहियो। शुरूआति कयो ऐं तव्हांजो रुख अहिड़ो हुजणु घुरिजे कि तव्हां उनखे भरोसे सां पूरो पढ़ो था ऐं तव्हांजे जीवन में कुझु सिद्धांत थी सघंदो आहे। प्रभु, तव्हां मूंखे परखे सघंदा आहियो। तव्हां मुंहिंजे लाइ सभु कुझु करे सघंदा आहियो। आमीन। इन कमरे में वेठल केतिरा माण्हू चाहिनि था कि दर्शकनि खे प्रभु आज़माइनि ऐं प्रोत्साहित कनि। ॿुधायो हाणे, तव्हां सचमुच चाहियो था कि प्रभु उन्हनि खे आज़माइनि? ख़बर अथव, मसीह में विश्वास करण जे करे प्रभु जे वचन जे बारे में ॾाढो ॿुधाईंदा आहियूं। पर मां हिकु पक करणु थी चाहियां कि तव्हां सम्झी वठो, प्रभु जे वचन सां वधीक कुझु क़ीमती कोन्हे। असांखे रस्तो ॾेखारींदो आहे। उहो रस्तो ॾेखारींदो आहे जीवन जीअण जो, जेको प्रभु चाहींदा आहिनि असां जीऊं, जीअं असांखे उहो मज़ो मिली सघे जेके असां चाहींदा आहियूं। प्रभु जो वचन असांखे प्रोत्साहित कंदो, सुधारींदो आहे, तसली ॾींदो आहे, धको ॾींदो आहे, असांखे सजा ॾींदो आहे।
असांखे इहो बि ॿुधाईंदो आहे की उन जे करे असां छा सिखियो। सचपच इहा जाम सुठी ॻाल्हि आहे सिखण लाइ। ऐं ख़ुशि रहो उन में जीअं उहो असांखे चवनि था। बाइबल जे हिसाब सां प्रभु जेको बि चाहींदा आहिनि उहो सुंदर हूंदो आहे जंहिंमें शामिल आहियूं। तव्हांजे जीवन में मथां हिन वक़्तु अहिड़ा पक्ष हूंदा जेके तव्हांखे एतिरा सुंदर कोन लॻंदा हूंदा। तव्हां चाहींदव की इन जा वर्ताव घटिया आहिनि, पर प्रभु चाहिनि था तव्हां इनखे सुञाणो, इन मां सिखो ऐं तव्हां उनखे स्वीकार कयो जीअं जेका वचन आहिनि जंहिंसां मदद मिले। प्रभु तव्हां सां प्यार थो करे, उन तव्हांखे ठाहियो आहे कंहिं अद्भुत कम जे लाइ। तव्हां हुनखे विसारियो न। प्रभु जी महिर थिए। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।